हमला थिया आहिनि। तव्हां टियों ॾींहुं हिकिड़ी तब्दीली ॾिठी आहे? टियों ॾींहुं ताईं पुलिस कराची में जेका हुई सा जीअं हिकिड़ी गॾु विचड़ पुलिस हुई तंहिं पे कार्रवाई कई। टियों ॾींहुं ओचितो छा चयूं? कल्ह राति जो छा चयूं? चयूं त उहा पुलिस मां राज़ लीक था थियनि, तंहिंजे करे ॿियनि थाणनि जी पुलिस, हाणे ख़बर अथव ॿी पुलिस कहिड़ी आई आहे? हाणे कम्युनिटी पुलिस जे नाले में जेका MQM पंहिंजा माण्हू भर्ती कया हुआ, उहे माण्हू जेके हुननि जा हल्फिया कारकुन आहिनि, उहे हथियार खणी अची पहुता आहिनि, उहे सिधियूं गोलियूं पिया हणनि बलोचनि ऐं सिंधियुनि खे। तंहिंजे करे ही सिंध जे वहदत ते वार आहे, ही लियारी जी इलेक्शन कान्हे। त नेटो जो मामलो बि आहे, आलमी ताक़तुनि जो मामलो बि आहे। हिकिड़ी ॿियो पासो बि आहे रऊफ़ साहब, उहो इहो आहे त लियारी जा जेके बलोच आहिनि से वाकई होस्टेज बि रहिया आहिनि। कॾहिं कॾहिं माण्हू कंहिं शइ जी हाइप ॾिसंदो आहे, पोइ वरी उन सां वहकरे सां हलियो वेंदो आहे। जीअं सिंधी नेशनलिस्टनि में हिकिड़ो दौर गुज़रियो आहे, जिन में आहे त बाबा ॾंडो हणबो, भतो वठिबो, प्लाट ते कब्ज़ो कबो, उन सां माण्हू मक़बूल थींदो, हीरो थी वेंदो, चए ते तव्हां इलाही प्रोग्राम बि कया आहिनि। त लियारी जो हिकिड़ो पासो इहो हो त पीपुल्स पार्टी लियारी पंहिंजे तक खे साफ़ रखबो आहे न। पीपुल्स पार्टी चयो त इते भले पई मंशियात हले, इते भले सोड़ी सोड़ी घिटियूं हुजनि, इते भले माण्हू अनपढ़ियल हुजनि, छाकाणि जे पढ़ंदा त सिंधी वॾेरे वांगुरु त पढ़ंदा त सिखी वेंदा, असांजे चए ते कोन हलंदा। तंहिंजे करे ॼाणी वाणी उते इल्मु फैलण न ॾिनो वियो। नतीजे त उते क्राइम बि फैलियो, पर क्राइम सॼे कराची में आहे, क्राइम त सोराब ॻोठ में बि आहे, क्राइम त औरंगी ऐं कोरंगी में बि आहे। ॿियो पासो इहो आहे त उते बलोचनि ऐं सिंधियुनि में विच में टकराव करण जी कोशिशि कई हुई। उते जेका कच्छी कम्युनिटी आहे, जेके हिंगोर आहिनि, जेके बिकक आहिनि, जेके बुरफत आहिनि, ॿियूं जेके सिंधी ज़ातियूं आहिनि, उन्हनि सिंधी ज़ातियुनि सां जोखिया आहिनि। इन्हनि सां बि किन जायुनि ते आम बलोच सिंधी जो मोहबत जो रिश्तो रहियो, बल्कि उहे सिंधी या बलोच हुई कोन, हिकिड़ी क़ौम आहिनि जहिड़ो कर। पर जेके पीपुल्स पार्टी कुझु पंहिंजा माण्हू आंदा, उन्हनि माण्हुनि अची उन्हनि ते केॾी महिल लांचर हलाइण, केॾी महिल फुर करे वञनि। हाणे हींअर बि ॿुधायो पियो वञे, मूंखे हींअर जी रिपोर्ट अथव तव्हांजे प्रोग्राम शुरू थियण खां अॻु में, त जॾहिं हिकिड़े पासे खां अटैक पियो थिए त ॿिए पासे घस कढण लाइ वरी जेके सिंधी ॻोठनि उन्हनि ते लांचर्स पिया हलनि। हिकिड़ी ॿी वॾी ॻाल्हि आहे, हीअ जेका ॻाल्हि आहे न कच्छी राब्ता, इन्हनि सां वाकई ज़्यादती थी आहे। पर जेका ग्रैंड ऐं हिकिड़ी वॾी स्ट्रेटेजी ॾिसबी आहे न, उन में ॾिसबो आहे त लियारी जे माण्हुनि जो टकराव कच्छियुनि सां थोरो हूंदो, उन में कच्छियुनि सां ज़्यादतियूं थियूं असांजा भाउरनि। वॾो टकराव इन्हनि जो MQM सां हो, वॾो टकराव कच्छियुनि जे मामले में उलझी लियारी जे बलोचनि ते थींदड़ ज़ुल्म खे असीं जस्टिफाई कयूं। असांखे सिंध जे माण्हुनि खे रोल इहो प्ले करणु खपे त कच्छी असांजा भाउरनि, उन्हनि जे तहफ़ुज़ लाइ कमु कयूं, बलोच क़यादत खे सम्झायूं। पर हींअर जॾहिं बलोचनि ते ऑपरेशन आहे, तॾहिं असीं उन्हनि ते शाहिद थी बीह रहूं, जीअं सुल्तानी गवाह थी बीबो आहे न, कच्छी असीं सभु गवाह थी बीह रहूं त हिननि खे कुटियोनि, मारियोनि, रेंजर्स मारियोनि, ऑपरेशन कयो। अरे बाबा, इहे ई त लियारी जा बलोचनि। जॾहिं सिंध जे विरहाङे जी ॻाल्हि थींदी तॾहिं असीं कच्छी ऐं ॿिया घणा वणंदासीं, तॾहिं इहे बलोच हुआ। हींअर जॾहिं MQM ऐं ॿिया दहशतगर्दी थी, टारगेट किलिंग थी, तॾहिं उन्हनि सां पहिरीं सिफ़ में केरु विढ़ियो? बलोच विढ़िया, पश्तून विढ़िया, सिंधी विढ़िया। तंहिंजे करे बलोचनि जे ख़िलाफ़ असीं हींअर वादा माफ़ गवाह न थियूं। कराची जा ॿिया सिंधी जेके आहिनि, असांजे स्ट्रेटेजिक इंटरेस्ट में आहे त कराची जा समूरा सिंधी, समूरा पश्तून हींअर बलोचनि जा धणी थी विया।